अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिठू वाला मौज़ू क़लाम। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, निहायत अहम ऐं ग़ैर मामूली ख़्वाब खुशबख़्तीअ जो ॾिसण में पियो अचे। उरूज याफ़्ता कुल्ली तौरु ख़ैरो बरकत ऐं दौलत ऐं भलो नसीब ॾिसण में पियो अचे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, निहायत अहम ऐं ग़ैर मामूली ख़्वाब खुशबख़्तीअ जो ॾिसण में पियो अचे। उरूज याफ़्ता कुल्ली तौरु ख़ैरो बरकत ऐं दौलत भलो नसीब ॾिसण में पियो अचे। ग़ैर मुतवक़्क़ा ज़राइण मां आमदनीअ में इज़ाफ़ो खुशबख़्तीअ जो सबबु बणिबो। ग़ैर मुतवक़्क़ा ज़राइण मां आमदनीअ में इज़ाफ़ो खुशबख़्तीअ जो सबबु बणिबो। मुसबत प्लान खे तरक़ीअ जूं राहूं खुलंदियूं ॾिसण में पियो अचे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, निहायत अहम ऐं ग़ैर मामूली ख़्वाब खुशबख़्तीअ जो ॾिसण में पियो अचे। उरूज याफ़्ता कुल्ली तौरु ख़ैरो बरकत ऐं दौलत भलो नसीब ॾिसण में पियो अचे। माशियात मेहनत प्लानिंग जे ज़रिए आमदनी में इज़ाफ़े जो बास बणिबो। माशियात मेहनत प्लानिंग जे ज़रिए आमदनी में इज़ाफ़े जो बास बणिबो। ज़मीन जाइदाद में इज़ाफ़ो ॾिसण में पियो अचे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, निहायत अहम ऐं ग़ैर मामूली ख़्वाब खुशबख़्तीअ जो ॾिसण में पियो अचे। उरूज याफ़्ता कुल्ली तौरु ख़ैरो बरकत दौलत भलो नसीब ॾिसण में पियो अचे। धोखो फ़रेब ज़हनी तकफ़ुरात नज़र बद खां बचण लाइ ग़रीब मिस्कीन मुस्तहिक़ खे बहितरीन सदको ॾियणु घुर्जे। धोखो फ़रेब ज़हनी तकफ़ुरात नज़र बद खां बचण लाइ ग़रीब मिस्कीन मुस्तहिक़ खे बहितरीन सदको ॾियणु घुर्जे। पुराणियूं ख़्वाहिशूं ऐं उमेदूं बराबर यकीनी तौरु ॾिसण में पियो अचे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, निहायत अहम ऐं ग़ैर मामूली ख़्वाब खुशबख़्तीअ जो ॾिसण में पियो अचे। उरूज याफ़्ता कुल्ली तौरु ख़ैरो बरकत दौलत भलो नसीब ॾिसण में पियो अचे। वेझा माइट पाड़े वारनि ग़रीब मिस्कीननि जी माली ऐं इख़्लाक़ी इमदाद लाइ तयारु रहो। हसबे तौफ़ीक़ उन्हनि जी ख़िदमत करियो। वेझा माइट पाड़े वारनि ग़रीब मिस्कीन जी माली ऐं इख़्लाक़ी इमदाद लाइ तयारु रहो। हसबे तौफ़ीक़ उन्हनि जी ख़िदमत करियो। अल्लाह जी खुशनवडी हासिल करण लाइ हासिल करण लाइ सम्झ पंहिंजी ज़िमेवारी पई अचे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, निहायत अहम ऐं ग़ैर मामूली ख़्वाब खुशबख़्तीअ जो ॾिसण में पियो अचे। उरूज याफ़्ता कुल्ली तौरु ख़ैरो बरकत दौलत भलो नसीब ॾिसण में पियो अचे। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम अहिड़ा ख़्वाब पुॼाए, आस उमेदूं मतलब नेक मक़सद हासिल थियनि। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम अहिड़ा ख़्वाब पुॼाए, आस उमेदूं मतलब नेक मक़सद हासिल थियनि। अल्लाह अल रहमान अल रहीम रब करीम महिरबान जी महिरबानी ख़ुशी घणी खुशहाली ॾिसण में पई अचे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, निहायत अहम ऐं ग़ैर मामूली ख़्वाब खुशबख़्तीअ जो ॾिसण में पियो अचे। उरूज याफ़्ता कुल्ली तौरु ख़ैरो बरकत दौलत ऐं भलो नसीब ॾिसण में पियो अचे।